नाज़रीन, पढ़ंदी सिंध त वधंदी सिंध जे हवाले सां गंबड़ भरिसां अगड़ा में तालीम जी बहितरी लाइ जागरता रैली कढी वई, जंहिं में उस्तादनि, शागिर्दनि ऐं वालिदैन वॾे अंग में शिरकत कई। उन हवाले सां ॾिसूं था एहसान अली चांग जी हीअ रिपोर्ट। पढ़ंदी सिंध, पढ़ंदी सिंध, पढ़ंदी सिंध, वधंदी सिंध त वधंदी सिंध। अॼु बिल्कुलु गंबड़ भरिसां अगड़ा में तालीम जागृता लाइ उस्तादनि, शागिर्द ऐं वालिदैन पारां रैली कढी वई, जंहिं में अगड़ा प्राइमरी स्कूल ऐं फ़कीर नानक यूसुफ मेमोन स्कूल जे उस्तादनि ऐं शागिर्दनि समेत शहरियनि वॾे अंग में शिरकत कई। रैलीअ जी अॻवानी उस्ताद मोहम्मद क़यूम जामड़ो, उस्ताद नवीद अहमद तुन्यो, उस्ताद सैयद हुसैन अहमद शाह, उस्ताद मुमताज़ तुन्यो, मुख़्तलिफ़ उस्ताद अज़ीज़ मंगी, उस्ताद इशफाक परवेज़ मलक जिन कई। रैली जे अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजी रैलीअ जो इनकाद मक़सदु आहे त जेके ॿार स्कूल नथा अचनि उन्हनि जे वालिदैन खे इतलाह थो कजे त पंहिंजनि ॿारनि खे स्कूल मोकिले खेनि तालीम जहिड़े ज़ेवर खां महरूम न रखियो वञे। हिननि वधीक चयो त सरकारी स्कूलनि खे वधीक अहमियत ॾिनी वञे। असां वटि बहितरीन क़ाबिलियत रखंदड़ उस्ताद मौजूदु आहिनि। अगरि वालिदैन असां सां राब्ते में रहंदा त तालीम खे बहितर नमूने सां तरक़ी ॾियारे सघंदासीं। असां वालिदैन खे अपील कयूं था त पंहिंजनि ॿारनि खे सरकारी स्कूलनि में दाख़िल कराइण ऐं हिन वक़्त ताईं उस्तादनि जी खोट खे पिणु पूरो कयो वञे। कैमरामैन टीम सां गॾु एहसान अली चांग, SS न्यूज़ गंबड़।